कारकुननि ते कूड़ियूं एफआईआरियूं क़ौमी कारकुननि ते कूड़ियूं एफआईआरियूं क़ौमी कारकुननि ते कूड़ियूं एफआईआरियूं। ये सिंध क़ौमी महाज जसकम शहीद बशीर खान तालके जाम साहब पारां आहे। असांजो क़ौमी पंहिंजो कारकुन आहे माशूक रिंद, जेको जी सिंध क़ौमी महाज शहीद बशीर खान यूनिट मियां खान रिंद जे ॻोठ जो आहे। उन कारकुन जे मथां असां सम्झूं था त तालके जाम साहब जी पुलिस वंगारी तौर ते एफआईआर कई आहे। इहा साॻी एफआईआर कुझु महीना पहिरियां बि हुन ते ईअं ई वंगारी तौर ते कई वई, जेका उहा कूड़ी निकिती। इहा साॻी एफआईआर कूड़ी एफआईआर वरी असांजे कारकुन ते करे असां सम्झूं था त असां पुरअमन सियासी कारकुन आहियूं। असांजे पुरअमन सियासत खां हितां जी इंतिज़ामिया, हितां जा वॾेरा ख़ौफ़ज़दा आहिनि, जेके असांखे कहिड़े न कहिड़े तरीक़े सां असांजे कारकुननि ते एफआईआर करे उनखे सियासत खां रोके रहिया आहिनि। असां हिन इंतिज़ामिया खे ॿुधाइणु चाहियूं था त असां पुरअमन क़ौमी कारकुन आहियूं। असां पुरअमन पंहिंजो कारोबार सरेआम रोडनि ते वेही पंहिंजो सरेआम कारोबार कयूं था। असां कंहिं बि अहिड़े ग़लति शइ में, कंहिं बि अहिड़े मंशात में मुलवस न आहियूं। इहे कूड़ियूं एफआईआरूं करे तव्हां असांखे सियासत खां नथा रोके सघो। असां पुरअमन सियासी कारकुन आहियूं। असांखे पुरअमन सियासत करणु ॾियो ऐं इहे कूड़ियूं एफआईआरूं जो अगरि सिलसिलो ख़तमु न कयो त असां पंहिंजनि कारकुननि जी मालिकी करणु ॼाणूं था ऐं हिन एहतजाज जो जेको दाइरो आहे उहो असां वधाईंदासीं। अॼु तालके जाम साहब में कयो आहे, सुभाणे ज़िले नवाबशाह जे समूरनि तालकनि में एहतजाज जी कॉल ॾींदासीं ऐं असां हिन तालके जे SHO खे चऊं था त इहा एफआईआर वापसि करे, न त इहो असांजो एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। कंहिंजो वंगार वहंदे अॻु में बि एफआईआर कई मुंहिंजे नंढड़े ते ऐं हिन वक़्तु बि कल्ह टियों ॾींहुं को मेंगवाड़नि जे घरनि ते छापो हणी उन मेंगवाड़ खे अरेस्ट कयो अथसि ऐं उनखां वरी बि उन सां गॾु ॼाणायो अथसि त माशूक पंहिंजा ज़ेडेकी जी थैली उछलाए भॼी वियो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असां GSM क़ौमी महाज साईं GM साहिब जा पैरोकार आहियूं ऐं असांखे ग़लति किरदार में असांजो को बि नंढो न वॾो आहे। इनशाला असां साफ़ु सुथरा आहियूं। जीअं असांजी GM साहिब असांखे जेका वाट ॾिनी आहे असां उन ई रस्ते ते था हलूं ऐं पुलिस वंगार वहणु बंदि करे ऐं जेकॾहिं वंगारियूं वहंदो त असां असांजे GM साहिब जा फॉलोअर इनशाला इन एहतजाज खे वधाईंदासीं। अॼु हिते आहियूं जाम साहिब में आहियूं, सुभाणे नवाबशाह हूंदासीं, पूरी सिंध में बंदि कराए बि सघूं था ऐं रोड रस्ता बि बंदि कंदासीं। असां तरफ़ां आहे ऐं असांजो कारकुन आहे माशूक, जंहिं ते हिकिड़ी कूड़ी एफआईआर अॻु में बि कटियल हुई ऐं हिन दफ़े वरी हिकिड़ी कूड़ी एफआईआर कटी वई आहे, जंहिंजी मालिकी जे लाइ असीं पंहिंजे कारकुन खे कंहिं बि अहिड़े ॾुखे वक़्त में कोन छॾींदासीं। ऐं हीअ जेको एफआईआरुनि जो जेको सिलसिलो आहे, इहो असांजो हिकिड़ो दोस्त आहे जेको हुनजो भाउ आहे, वॾो आहे, उन हिकिड़ो बहितरीनु कारोबार पंहिंजो करे थो, पंहिंजो जेको आहे सुठो धंधो धाड़ी करे थो, उनखे परेशान करण जे लाइ हीअ अमल आहे। ऐं हिन अमल खे, हिन शइ खे आउं अपील थो कयां, ऐं अर्ज़ु थो कयां त असां कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का बि जेका असां सियासत कान कई आहे। जेकॾहिं अहिड़ियूं शयूं जेकॾहिं किथे बि थियनि थियूं जेके ग़लति थियनि थियूं, असां GM साहिब जा पैरोकार उन अमल में, उन ग़लति अमल में बि जेको आहे असीं ताउन में रहिया आहियूं ऐं रहंदासूं। बाक़ी जेकॾहिं असांजे कारकुननि खे तंग कयो वेंदो, उन्हनि ते कूड़ियूं एफआईआरूं कटियूं वेंदियूं ऐं असांखे परेशान कयो वेंदो त पोइ असां पंहिंजे जिदोजहद जे अमल में रहंदासूं। ऐं इहा असांजी आला क़यादतुनि ते इहा अपील आहे त इहा एफआईआर वापसि वरिती वञे ऐं असांजे कारकुननि ते कूड़नि केसनि खां जेको आहे सो इन अमल खां रोकियो वञे पंहिंजो पाण खे, न त असांजी जिदोजहद जेका आहे, जेकॾहिं इहो अमल न रोकियो त असांजी जिदोजहद अॻिते वधंदी। ते जेका कूड़ी एफआईआर जाम साहब जी पुलिस कटी आहे, उन लाइ असां जाम साहब में जेसकम शहीद बशीर खान कुरैशी ग्रुप तरफ़ां एहतजाज कयूं पिया। असांजो इहो ई मुतालबो आहे त हीअ जेका कूड़ी एफआईआर कटी वई आहे इहा ख़तमु कई वञे। इहा असां सम्झूं था त रहबर आज़म साईं GM साहिब जी सालगिरह जे सिलसिले में असां क़ौमी कारकुननि खे परेशान करण लाइ हीअ कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल कनि पिया, या त हीअ प्रेशर में अची करे साईं जी सालगिरह न मल्हाइनि। सो असां मुतालबो था कयूं SSP नवाबशाह खां ऐं ॿियनि उहिदेदारनि खां त हीअ एफआईआर ख़तमु कई वञे। माशूक रिंद ते कूड़ी एफआईआर, ही गुंडागर्दी, ही गुंडागर्दी, ही दादागीरी।